सिंध में IBA टेस्ट ज़रिए मौसीक़ी जे उस्ताद तौर भर्ती कयल उम्मीदवारनि जॉइनिंग कार्ड न मिलण ख़िलाफ़ हिकु भेरो ॿीहर एहतिजाज शुरू करे छॾियो आहे। कराची प्रेस क्लब अॻियां उम्मीदवारनि एहतिजाजी कैंप लॻाए गाए वॼाए तालीम खाते खे मयारूं ॾिनियूं। जी मेहरबानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी मुझे नालो मास्टर इमरान नज़र है। जी त सिंध हुकूमत तमाम सारा जो अमल हिकिड़ो कयो हुयो, फनकारनि जी भी सारा संभाल लथी हुयूं, जंहिंमें म्यूज़िक टीचर्स जूं नौकरियूं 750 ॾिनियूं हुयूं ऐं उन में भी सरकार पंहिंजा मुतालबा रखिया हुया त सिम्पा जो कोर्स करणो पवंदो तव्हांखे, उन खां बाद IBA जी टेस्ट पास कंदव, उन टेस्ट पास करण खां बाद असांखे कराची आर्ट काउंसिल में घुराए करे साईं सरदार शाह पंहिंजे हथनि सां ऑफर ऑर्डर ॾिना, जंहिंमें 319 सॼी सिंध मां म्यूज़िक टीचर पास थियासीं ऐं निज मेरिट ते पास थियासीं। उन खां बाद असांखे 2 साल गुज़री विया, जॉइनिंग न मिली। उन खां बाद असां कराची में 2 महीना अॻु धरणो आयोसीं, डायरेक्टर आयो, 40 ॾींहंनि जो टाइम वठी वियो। उन खां बाद कोई भी असांखे रेस्पॉन्स न ॾिनो वियो आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे, असांखे जॉइनिंग ॾिनी वञे। ॿी सूरत में असां सिंध असेंबली ऐं सिंध सेक्रेटरीट जो घेराव कंदासीं। 2-2.5 महीना अॻु में हिते ई साॻी कैंप हुई, जंहिंमें मिनिस्टर एजुकेशन जो जेको तालीम जो वज़ीर आहे से सरदार शाह साहब, उन जो मोकिलियल वफ़द किशोर साहब जी अॻवानी में हिते असां सां ॻाल्हियूं करण जे लाइ आयो ऐं किशोर साहब इहो असांखे चयो भई 3 ॾींहंनि में तव्हांखे असां जॉइनिंग ॾियूं था, तव्हां कैंप ख़तमु कयो। असांजो थी महिरबानी कजो, ईअं न वरी को दिलास हो या को लॉलीपॉप हुजे वग़ैरह, न बाबा न तव्हांखे ॾींदासीं। 40 ॾींहं असांजो 3 ॾींहं तव्हां था ॾियो, 40 ॾींहं असां तव्हांखे ॾियूं। ऑन दी रिकॉर्ड उहे ॻाल्हियूं थी हुयूं और प्रूफ सभु कुझु मौजूदु आहिनि, सभु पूरी सिंध ॾिठियूं ऐं ॿुधियूं हुयूं उहे ॻाल्हियूं। पोइ उहो किशोर साहब सां असांजूं ॻाल्हियूं कामयाबु थियूं, 40 ॾींहं पूरा थी विया, लेकिन असांखे जॉइनिंग कोन मिली। असां राब्तो कयो, असां उन्हनि सां राब्तो कयो, असांखे कंहिं क़िस्म जो रिस्पॉन्स कोन मिलियो कॉल ते। पोइ वरी सेक्रेटरीट में असां साम्हूं आयासीं मिलण रूबरू, साईं सरदार शाह मिलियो ई कोन, इमदाद शाह जो कंहिं क़िस्म जो को माना मुनासिब रवैयो कोन हो, पर किशोर साहब जो रवैयो बिल्कुलु नामुनासिब हो। सिंध हुकूमत असां सां इहो मुआहिदो कयो अॻे दफ़े 2 महीना अॻु में त भई तव्हांखे असां 40 ॾींहंनि अंदरि मौसीक़ारनि खे म्यूज़िक टीचर्स खे जॉइनिंग ॾींदासीं। असां 40 ॾींहं इंतज़ारु कयो, मगर असांखे धोखो कयो वियो। सिंध जी मौसीक़ी सां, सिंध जे मौसीक़ारनि सां धोखो करे उन्हनि खे वरी जॉइनिंग कान ॾिनी वई, जंहिंजे करे असां अॼु वरी सॼी सिंध खां, सिंध जे हर ज़िले जी हिते पार्टिसिपेशन आहे, सिंध जे हर ज़िले जा हिते मौसीक़ार आहिनि, फ़क़ति हिकिड़ो मुतालबो खणी आया आहियूं, असांखे जॉइनिंग ॾियो। जे न त जेका तव्हां सिंधी मौसीक़ी सां तारीख़ी खिलवाड़ कयो आहे, सिंधी मौसीक़ी जो तारीख़ी जनाज़ो कढियो आहे। असां ही तंबूरा, लतीफ़ साईं जी तंद, ही शाह जा रिसाला, ही तंबूरा बाजा तबला खणी CM हाउस ईंदासीं ऐं मरण घड़ी ताईं उते पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। एहतिजाजी कैंप लॻाए वेठल उम्मीदवारनि जो चवणु आहे त 40 ॾींहंनि अंदरि जॉइनिंग ऑर्डर ॾियण जी ख़ातिरी बावजूदि तालीम खाते वाइदो न पाड़ियो। उम्मीदवारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त खेनि फौरी तौर जॉइनिंग ऑर्डर ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में CM हाउस ॾांहुं एहतिजाज कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु मसरूर खोड़ो, कोशिश डिजिटल, कराची।